हेठि ॾेखारे थी त मुंहिंजो घर कहिड़ो आहे, घर बि त ॾिसो न। घर मां मुंहिंजी ॿुहारी थी निकिरे, घर मां ॿुहारी थी निकिरे। असां पंहिंजे घर खे सिंगारियूं था, पन परे कयूं था, जेके निमूरियूं थी किरनि उहे। ऐं अॻे निमूरियूं ॿार जेके गॾु करे उन्हनि खे अंब तौरु खणी ऐं ॿाहिरि हेतिरियूं गॾु करे विकिणंदा हुया। हीअ अंब आहिनि ऐं वाक़ई ही अंब आहिनि। ऐं हीअ ॾिसो हिते ही थोरी देरि खां पोइ तव्हांखे ख़ाली थो नज़र अचे, थोरी देरि खां पोइ प्लेटूं, बटरा, जग, गिलास सभु कोप वोप सभु रखियो आहे। कमिरो आहे, अंदरि कमिरो। फ़िलहाल ॾिसो त हीअ माण्हू वेठा आहिनि जेके चांहि था पीअनि, इहे घर जा असली मालिक आहिनि। थोरी देरि खां पोइ हीअ असांजे हवाले घर कंदा ऐं असीं बि रिकॉर्डिंग कंदासीं। ऐं हा, तव्हांखे मां ट्यूबवेल ॾेखारियां जंहिंजे लाइ तव्हां चयो। ही ॾिसो ही ट्यूबवेल आहे ऐं हिन में पाणी आहे। थोरी देरि खां पोइ हींअर त लाइट वियल आहे, थोरी देरि खां पोइ खोलींदा ऐं ट्यूबवेल मां एॾो थधो 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 पाणी ईंदो। पर इहे जेके वीचारा असांजा अंधड़ा वेठा आहिनि, इहे सभु तड़कंदा ऐं असीं खोली करे ॾिसंदासीं। बहरहाल हथ पुसाईंदा आहियूं, पेर पुसाईंदा आहियूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं हीअ तव्हां ॾिसो सॼो ॻोठ आहे, हीअ सॼो ॻोठ आहे। ऐं हिन पासे ॿनियूं, हेॾा बि वेंदा आहियूं रिकॉर्डिंग करण लाइ, हेॾा डोड़ंदा आहियूं, डुकंदा आहियूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे। बहरहाल चवंदा आहिनि हो ॾिसो ॿकरियूं पियूं अचनि। केॾी लॻी पई आहे भट्टी साहब, सावक केॾी लॻी पई आहे? हिते पीघ बदल हुजे पीघ में जी। भट्टी साहब ऐं सरफराज अस्सलाम वालेकुम। माशाल्लाह असांजो माशाल्लाह कैमरामैन, असांजो डायरेक्टर बस करें जो कैमरामैन ज़हीर पुल साहब ताज सामू हाणे कम के पटे थियो थियो हेलो अरे रंगी बदो ना पागल असांजी जेको न अञा रिकॉर्डिंग शुरू न थी आहे, थोरी देरि खां पोइ थी आहे। अॻु में ई ॾिसो केॾी चहल पहल लॻी पई आहे। पर जेका सावक आहे ऐं मथां वरी मींहं जी मौसम लॻी पई आहे। पर दुआ था कयूं त मींहं ओसि ताईं न पवे जेसि ताईं रिकॉर्डिंग न कयूं। रिकॉर्डिंग कयूं था ऐं हिन खां पोइ वरी हिंदी में फुटी कहते हैं, उर्दू में कपास कहते हैं। अब इसको बारिश के चंद लगे हैं, बारिश बहुत अच्छा हुआ है। ही जेके भी आहिनि से वण पोखियल आहिनि नंढा नंढा। ऐं जॾहिं असीं आया हुआसीं ओॾी महिल इन्हनि ॿिज विधो हुयो। माशाल्लाह जल्दी जल्दी जेके हाणे वॾा थी विया आहिनि ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ इन्हनि में गोगड़ूं थींदा, पोइ फुटियूं थींदियूं। इहे फुटियूं शहर में वेंदियूं ऐं असांजो घर बि सफ़ा बनी जे घर में आहे। मिर्चूं पोखियूं पयूं आहिनि ऐं ॾिसी इहे मिर्चूं कॾहिं थियूं लहनि। ऐं मिर्चूं ॾाढियूं मज़ेदार थींदियूं आहिनि, जेके पंहिंजी असली मिर्चूं हूंदियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसो केॾी सावक लॻी पई आहे, परे खां ॻोठ बि नज़र अचे थो। हाँ, ये मिर्च है, ये मिर्चन वो फुटी हाथ लगा के दवा मार्केट जा रहा हूं सहीर भाई। ऐसा पता रिसेंट में लैपटॉप में कटिया ही माशाल्लाह मिर्च आहिनि ऐं इन में अञा थिया न आहिनि। ही हाणे इन्हनि जो ॿेजो पोखियो आहे ऐं आउं सम्झां थी शायदि इन्हनि खे कढी वरी हाणे ॿिए पासे लॻाईंदा, छो जो ॿेजो वॾो थी वियो आहे। हाणे ॿिए पासे लॻाईंदा, उन खां पोइ मिर्चूं तयारु थी वेंदियूं। ऐं ॿाहिराड़ी जो मज़ो ई पइजो आहे हिते, हर शइ ख़ालिस। परे पासे विया हुआसीं त उते तूरियूं पोखी पई हुयूं, जेके सिंधी तूरियूं चइबियूं आहिनि, वल तूरी, उहा पोखी पई हुई। उन जा गुल ई गुल पीला लॻा पिया आहिनि, उहे बि मां तव्हांखे ॾेखारींदमि। ॾिसो केॾी बरसाति पई पवे, केॾी बरसाति हरियाली हरियाली आहे। हाणे असांजी रिकॉर्डिंग बि पैकअप थी वई आहे ऐं हाणे दुआ कयो त ख़ैर सां पंहिंजे घरनि लाइ सभु कीचड़ में भर गए। आओ आओ खबर शापर उठाए। अरे
अरे इधर सामान गिर जाएगा, सबर कर। ये हमारे शापर देखें, ये आप हमारे शापर देखें, ये क्या हशर हुआ है आज। बोलो ये हम रिकॉर्डिंग पे कैसे हम आए ये हैं। हमारे मुंह पे देखो। ये हमारा मुंह देखे। आपा कहाँ गई जी आपा? ये देख, आपा कहाँ जा रही हो? ये ऐसा लग रहा है जैसे हम कुछ फकीर मांगने के लिए जा रहे हैं। हमारी रिकॉर्डिंग हो रही थी और ये हम बरसात में दादू में मस्का और गोट का मस्का। रिकॉर्डिंग वाला होगा। ये देखो हमारा हशर क्या हुआ है। धक्के खाते हुए जैसे दरिया से गुजरते हुए आ रहे हैं। करी ख्याल करें हमारे ऊपर नहीं गिर जाए। ये देखो हम, और ये हमारी हालत है देखो चैनल की। बड़े अदाकार हैं। बहुत बड़े अदाकार है, कोई फैसिलिटी नहीं है हमें। ये देखो मुझे क्या पकड़ेगा। चल बना था जा, मैं अभी गिरी, बना था जा। अली इधर, अली इधर। तू पानी के संभाली दो। अब दे दे मुझे। अरे रब्बा, मैं वापस चली जाऊंगी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह।